बाबा साईं हिकिड़ी वाट सोच जंहिंमें तू बि बची वञी असां बि बची वञूं। पर जेकॾहिं असांखे मारण जो सोचियो अथई त भलो साईं खणी तुंहिंजे मथां बीह रहंदासीं। छा थो चई? माना त तूं भलो साईं खणी पंहिंजे सॼे पीउ जे मथां बीही थी माराई थी छा? बाबा जी आ त जहान आ। ज़िंदगी हूअं बि हर माण्हूअ खे प्यारी हूंदी आहे। जेके तूं मरी पए त पीउ ॿियो बि मिली सघंदो। हा बसि जेको मूंखे चवणो आहे उहे लफ़्ज़ त मथां वसनि ई पिया, वधीक मां तोखे छा चवां। माना त मुंहिंजे मरण खां पोइ माणे जी ॿी शादी कराएगा, ईअं न? अब अम्मा त हिकु टंग ते बीठी आहे, पोइ हुनखे असां चऊं या न चऊं कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? अरे हाणे घणी दाफ़न जरा जी बाबा। इहो वरी कहिड़ो थोको आहे जेको हिन महिल जो नुस नुस पियो करे दुतिर में। बाबा तूं बि कमाल थो करे, हिन उमिरि में बि एतिरी नज़र तेज़ थी ॾिसे नथो। बाबा इहो थोको न, इहो सिकू थी सिकू। ॾिस इहा त ॿाहि हिलणी थो खा। इहो ई थोकण खां को घटि आहे छा? रोंडा माना पेरनि ते नक रगड़े माफ़ी वठां। हाँ माफ़ी वठां, हे वठ हीअ माफ़ी नते ई खड़ ते मरंदो, हाणे सभु जा सभु मरंदो, यादि रखिजो। सभु मरंदा। मुड़ुस ॾिसे जेको सभिनि खे थो मारे। ॿियो त ख़बर चार हाल अहवाल ॾींदो वठंदो या निकिता था वञो। अरे तोसां ॻाल्हाइण न आहे, तूं कहिड़ो असांजो चङो उमिरि साईं जो घिटीअ में बीह असां तोसां ॻाइड़ी हणूं। सोट इहे सभु कम चाची जा, चाची खे का ख़बर कान थी पए। ये चाची न करे हा इहे कम उबता सुबता त अॼु रूंडो घिटीअ में वेही असांखे घटि वधि ॻाल्हायां। सोट यार मूं अम्मा खे त ॾाढो सम्झायो, पर तोखे मां जे अकुल जी ख़बर आहे, खुड़ी में अकुल अथनि। अच्छे मथे में चाची ॾींहों ॾींहों पताल थींदी थी वञे। अॼु रूंडे वटि रिश्तो खणी वई आहे, सुभाणे वरी ॿिए कंहिं वटि खणी ईंदी रिश्तो। इन करे मां सोचियो आहे सोट ॾींहं ॿिनि में पार साईं अधे क़ासिम जो निकाह करे छॾियूं, जान ई छुटी पए। अहिड़ा लोघा ईंदा त कोन असांजे वरी। सोट जंहिं कम सां हलूं पिया पहिरियां हली उहो कमु करे अचूं, बाक़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं घर में वेही कबियूं आहिनि, ऐं घर जूं ॻाल्हियूं आहिनि घर में ई सुहिणियूं लॻंदियूं। हलिया सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।